ख़बर अवांखे ॾियूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां बरतानवी परॾेही सेक्रेटरी जेम्स केलरी मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पीअ वारनि मामलनि समेत ॿिए तरफ़नि लाॻापनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी बरतानिया तरफ़ां पाकिस्तान जे ॿोॾि मुतासिरनि जी मदद करण ते थोरा मञिया आहिनि। जी नाज़रीन, ॿिए पासे अहम ख़बर अवांखे ॾींदासीं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां बरतानवी परॾेही सेक्रेटरी मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि समेत ॿिए तरफ़नि लाॻापनि ते ख़्यालनि जी ॾे वठि पिणु कई वई आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी बरतानिया तरफ़ां परॾेही सेक्रेटरी जेम्स केलरी सां मुलाक़ात कई आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवां सां ज़िक्र करे रहिया आहियूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां बरतानवी सफ़ीर मुलाक़ात कई आहे। ॿिए तरफ़नि लाॻापनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी बरतानिया तरफ़ां पाकिस्तान जे ॿोॾि मुतासिरनि जी मदद ते थोरा मञिया आहिनि। ख़बर अवांखे ॾियूं पिया। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां परॾेही वज़ीर मुलाक़ात कई आहे। अवांखे ॿुधाइनि पिया त बरतानवी परॾेही वज़ीर मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पीअ वारनि मामलनि समेत ॿिए तरफ़नि लाॻापनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी बरतानिया तरफ़ां पाकिस्तान जे ॿोॾि मुतासिरनि जी मदद करण ते थोरा मञिया आहिनि।